ये जो अनमोल वचन गुरु अर्जन देव महाराज जन पंहिंजी मिठी वाणी में फरमाइनि था। जिस प्रभु राखे तिस नाही दुख, जिस प्रभु राखे तिस नाही दुख, जिस प्रभु राखे तिस नाही दुख, जिस प्रभु राखे तिस नाही दुख। नाम जपत मन होवत सुख, नाम जपत मन होवत सुख, नाम जपत मन होवत सुख। नाम जपत मन होवत सुख। चौ हरे राम हरे हरे राम, कृष्ण हरे कृष्ण। सतगुरु पंहिंजी मिठी वाणी में असांखे सम्झाइनि था। जिस प्रभु राखे, जैते प्रभु कृपा करे, जंहिंजी प्रभु रक्षा करे, तिस नाही दुख, उनखे कोई दुख नथो सताए। नाम जपत मन होवत सुख, नाम जपण सां मन में जेको आहे उहो सुख आनंद जी प्राप्ति थींदी आहे। मन शांत थी वेंदो आहे प्रभुअ जे नाम सां। साहिब सम्झाइनि था कि भाई जेके भगवान जे भरोसे आहिनि, भगवान जी भक्ति था कनि, त उहे ईअं न सम्झनि कि उन्हनि जे जीवन में कष्ट न ईंदा, दुख न ईंदा। ईंदा ज़रूरु ईंदा, पर उन दुख जी जेकी सहन शक्ति आहे उहो परमात्मा भक्त खे पहिरियों ॾींदा आहिनि। चओ राम राम। ऐं चाहे तन जा दुख हुजनि, चाहे मन जा दुख हुजनि, रक्षा प्रभु पाण अची कंदा आहिनि। चओ राम राम। भक्तनि जे जीवन में अगरि तव्हां थोरो प्रकाश विझो, थोरो ॾिसो, त भाई शायदि ई अहिड़ो कोई भक्त बणिजो आहे जंहिंजे जीवन में कष्ट न आया हुजनि। शायदि ई, है न? छो जो कथाऊं बि त ईअं ई ठहियूं आहिनि कि कोई न कोई तकलीफ़ आई, पोइ भगवत कृपा महसूस थी, भगवत कृपा नज़र आई, त उहे भक्त बणिजी विया। उन्हनि जी कथाऊं असां पढ़ूं था। यानी भक्तनि जे जीवन में बि दुख आया आहिनि, पर उहे परमात्मा उन्हनि जी रक्षा कंदा आहिनि। जिस प्रभु राखे, चओ हरे राम। हरे राम। नज़र ईंदो आहे कि कष्ट आहे, दुख आहे, पर जेके भगवान जो सहारो खणनि था ऐं विशेष नाम जो सहारो खणनि था, उन्हनि खे उहो दुख बि दुख न लॻंदो आहे। प्रहलाद महाराज जी कथा ॿुधंदा आहियूं न भाई, केॾी नंढी उमिरि में पिता उन्हनि ते अत्याचार कयो, हिरण्यकश्यप। केॾा न अत्याचार थिया उन्हनि ते, पर उन्हनि खे सहारो हुयो प्रभुअ जे नाम जो। चओ हरे राम। हरे राम। केवल उहे दुख ॿुधण सां असांजा जेके आहिनि न रोंगटा खड़ा थी वञनि, रूह कापिजी वञे, केवल ॿुधण सां। त सोचो जंहिं ते उहो बीतजी हूंदी, उन्हनि जी छा हालत थी हूंदी। पर पोइ बि कथा में लिखियलु आहे कि उहे प्रसन्न हुया, आनंद में हुया। छो जो भगवान जे नाम जो सहारो हुयो। हाणे कुझु समय पहिरियों भक्त प्रहलाद जी महाराज जे मथां हिकिड़ी फिल्म बि ठही भाई, है न, नरसिम्हा। चओ हरे राम। हरे राम। उहे जेके वीचारा ॾिसण बि विया उहे फिल्म, त उन्हनि जा ई अनुभव तव्हां बि ॾिठा हूंदा कि कोई रोए थो कष्ट ॾिसी, पीड़ा ॾिसी, है न, फिल्म, या उहो भाव ॾिसी करे भक्तनि जो कंहिंखे रोअण थो अची वञे, भाव विभोर था थी वञनि। त सोचो ओॾी उन समय ते जिन उहे कष्ट ॾिठा हूंदा, जिन उहे कष्ट सया हूंदा, उन्हनि ते छा बीतजी हूंदी भाई। हलो ॿियो त छॾियो, हिकिड़ो प्रैक्टिकली सोचो कि हिकिड़ो पिता पंहिंजे पुट खे इन प्रकार सां तकलीफ़ थो ॾे, उन बालक ते छा बीतजंदी हूंदी। छा हुनजे मन में पीड़ा न थींदी, दुख न ईंदो, कष्ट न ईंदो कि मुंहिंजो पिता जंहिं मूंखे जनमु ॾिनो, जंहिंजे कारण मां हिन संसार में आयो आहियां, उहो पिता ई मूंखे मारण जे पोइतों पियल आहे। ही सभिनीनि खां वॾो दुख न आहे कि पिता ई हत्या करे। चओ हरे राम। हरे राम। पर नाम जपत मन होवत सुख। अंदर प्रार्थना कंदा हुया प्रहलाद जी महाराज कि हे प्रभु, जीअं तव्हां मूंखे नाम ॾिनो आहे, भक्ति ॾिनी आहे, मूंखे नाम जो सहारो ॾिनो अथव, तीअं मुंहिंजे पिता ते बि कृपा कयो, उन्हनि खे बि उहो आनंद मिले, उहो शांति मिले। चओ हरे राम। हरे राम। सुदामा महाराज जे जीवन में ॾिसो, छा घटि दुख हुया। चवनि था सभिनीनि खां वॾे में वॾो दुख आहे ग़रीबी। चओ जय श्री कृष्ण। जय श्री है न, साध संगत जी।
गरीबी ॾाढो वॾो दुख आहे। सुदामा महाराज खे त गरीबी ही गरीबी हुई। चओ हरे राम। पर पोइ बि आनंद में हुया। छो? छो जो भीतर भरोसो आहे भगवान ते ऐं भगवान जे भक्तीअ ते, नाम ते। कॾहिं कॾहिं त ईअं हुयो सुदामा महाराज जे जीवन में कि भोजन खाइण जे लाइ कुझु न हूंदो, है न। सुबुह जो भोजन खाधो आहे, किथां मिली वियो, ठीकु आहे। शाम जो राति जो कोई बंदोबस्तु न, कोई व्यवस्था न। केॾी हीअ दुख जी हीअ परिस्थिति आहे, पर पोइ बि सदा आनंद में रहिया, छो जो भरोसे हुया भगवान जे। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। तो उहो ई सतगुरु सम्झाइनि था कि जिस प्रभु राखे तिस नाही दुख। सतगुरनि ईअं न चयो आहे कि जेके भक्ति मार्ग में हलंदा उन्हनि खे दुख न ईंदा, ईंदा, पर जेके भगवान जे भरोसे हूंदा, भक्ति जो सहारो खणंदा, उन्हनि ते उहे दुख असर न कंदा। चओ राम। राम। उहे दुख नज़र ईंदा पर स्पर्श न कंदा। स्पर्श भी कंदा त केवल स्पर्श मात्र सां ई उहे दुख दूर थी वेंदा, अगर कोई भक्ति जो सहारो खणे त। चओ हरे राम। हरे है न। राम। भक्तन खे घबराइणो न खपे भाई। बाबा भगत राम साहिब जन हिकिड़ो ॾाढो सुंदर उदाहरण ॿुधाईंदा न कि हिकु बार हिकिड़ो माण्हू वियो पागल खाने ॾिसण जे लाइ, त उनखे अलाए छा थियो, घुमंदे घुमंदे ॾिसे पियो हिकिड़ो कोई अंदरि हुयो पागल खाने में, उनखे जेल में बंदि रखियऊं। भाई थोड़ो खूंखार आहे। चओ हरे राम। हरे राम। तो मंगलू राम वियो घुमंदे घुमंदे घुमंदे, उनखे बि मस्ती आई, मजाक सूझी, वञी करे उहो जेको हटो कटो माण्हू 6 फुटे जो 7 फुटे जो, उनखे वञी करे उन आंगुर कई। चओ राम। राम। हा न। अरे सभु कुझु ठीकु आहे भाई, तूं छाजे लाइ थो करे, ज़बरदस्ती वञी उन आंगुर कई। हाणे हो त केरु आहे भैया, मेंटल केस, हो त पागल आहे। चओ राम। उनखे बि आयो गुस्सो, क्रोध आयो, ओ जंजीरियूं वंजीरियूं सभु खोले करे, एतिरे में त वीचारो हे घबराइजी वियो, हिन डुक पाती, हो पोइतों पोइतों लॻी वियो। हाणे सोचो भाई 6 फुटे जो माण्हू पोइतों डुकाए, हाली फ़िलहाल छा हालत थींदी वीचारे जी। चओ राम। ॾाढो परे ताणी डुकियो वीचारो, डुक, हो बि पोइतां डुकाए, हो त घबराइण लॻो, हनुमान चालीसा पढ़ण लॻो, भगवान रक्षा कर, लॻे तो अॼु त आख़िरी ॾींहुं आहे, हे त मारे विझंदो, पहिरियों ई पागल आहे। चओ राम। मां त छुटियुमि भाई। रस्ते भर उन वीचारे खे सभु पंहिंजा पुराणा कर्म यादि अचनि, सुख दुख सभु घर परिवार सभु यादि अची वियो, डुक पाइण लॻो। आख़िर जाते वञी थकिजियो, पोइ तो हटो कटो बि माण्हू जेको पहुतो, उहो बि आयो, उन बि केवल आंगुर कई। चओ हरे राम। छो जो केरु हुयो, त पागल हुयो न वीचारो। उन बि आंगुर कई ऐं चुपचाप वरी वापसि पोइते। त सतगुरु जेॾी महिल ही ॻाल्हि ॿुधाईंदा त उहे ॾिसो, ॻाल्हि त मज़ाक जी आहे, हसी मज़ाक जी आहे, पर गहरो ज्ञान ॾेई विया। उहे चवंदा भाई दुख बि ईअं ई आहिनि, असां पिया डुक पाईंदा आहियूं, हे थी वियो हो थी वियो, पर भगवान ते अगरि भरोसो रखूं, भक्तीअ ते भरोसो रखूं, त उहे दुख बि ईअं ई आहिनि, केवल स्पर्श करे हली वेंदा आहिनि। चओ हरे राम। हा, चिंता न कजे, भगवान जा भक्त जेके हुजनि या जेके शरणागत सेवक हुजनि, उन्हनि खे कॾहिं चिंता न करणी खपे। चओ राम। उन्हनि खे नाम ते ऐं भगवान जे भक्तीअ ते, सतगुरनि ते भरोसो हुजे भाई, कि प्रभु रक्षा कंदा। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। बस उहो भाव सां, श्रद्धा सां पंहिंजी भक्ति करे प्रभु खे रिझाए। बस भगवान खे रिझाइणो आहे, इहो ई असांजो पहिरियों फर्ज़, पहिरियों धर्म, पहिरियों कर्म आहे। बाक़ी सभु पोइ भाई। साई भगत जो तुध भावे, भक्ति उहा ई आहे जेकी प्रभु खे भाइजी वञे। श्रद्धा सां भक्ति कयूं भाई, पोइ ॾिसो मन में आनंद ई आनंद आहे। सुख जी प्राप्ति ॻोल्हणी न पवंदी, ॿियो काॾे न भटकणो पवंदो, पंहिंजे अंदरि ई सुख मिली वेंदो। साहिबनि बि चयो आहे, सुख नाही रे हरि भजन बिना। भगवान जे बिना, भगवान जे नाम जे बिना हिन जगत में सुख न आहे। चओ राम। शरणागतीअ में ई सुख आहे, सरेंडर करण में ई
आनंद आ, सरेंडर करण में ही शांति आ। चओ हरे राम। जेसि ताणी ॾिसो भाई कोई अपराधी हुजे, सरेंडर न करे, पंहिंजो पाण खे पुलिस जे हवाले न करे, त तेसि ताणी हुनखे दिमाग़ डुकाइणो पवंदो आहे, हीअं कयां हूअं कयां, बची वेंदुमि, हीअं कंदुमि हूअं कंदुमि। पर हिकु बार सोचो, जेॾी महिल उहो सरेंडर कंदो आहे पंहिंजो पाण खे, पोइ उहो न सोचींदो आहे। चओ हरि राम। पोइ इहो ई सोचींदो आहे कि बसि हाणे जीअं कंदा उहे ई कंदा, जेको बि कंदा, जेकी सजा ॾींदा, जेको बि कंदा भाई उहे ई कंदा। चओ राम। बसि एतिरो ई भाव असांखे बि रखिणो आहे। जंहिं ॾींहुं शरण वरितीसीं भॻवान जी, सतगुरनि जी, जंहिं ॾींहुं उन्हनि जे चरणनि में आयासीं, पोइ वीचार छॾे छॾिणो आहे। पोइ बि अगरि सोच वीचार हले थो त पोइ अञा असां शरण न वरिती आहे। हिकिड़ा संत हुया, दरवेश नालो उन्हनि जो नासिर शाह, पीर हुया, मौजी संत। उन्हनि वटि हिकिड़ो सेवक आयो, सेवा करणु लॻो, संतनि सॾु कयो, नालो छा अथई भाई? चई प्रभु मुंहिंजो नालो आहे फतेह। छा नालो आहे? फतेह। त संत खिलण लॻा, चई अरे हे त गजब जो नालो रखियो अथई, फतेह। कहिड़ी फतेह कई अथई भाई? चओ हरे राम। हरे राम। कहिड़ी फतेह कई आहे जो नालो रखियो अथई फतेह? यानी कोई जीता हासिल कई अथई, कोई अहिड़ो गुण आहे तो में? नज़र हेठि थी वई, हथ जोड़िया ऐं चवणु लॻो न साईं, ईअं त कोई गुण न आहे। त भाई पोइ नालो कीअं फतेह रखियो अथई? चओ हरि राम। हरे राम। हाणे कंहिंजो मुंहुं बिल्कुलु लथल हुजे, हा 24 कलाक ईअं कि भैया 12 वॼियल हुजनि, ऐं नालो हुजे आनंद, ॻाल्हि ठहंदी? हा चओ जय श्री कृष्ण। हा कंहिंजे चेहरे ते कॾहिं बि कोई सुख, कोई ख़ुशी नज़र न अचे ऐं नालो ख़ुशी हुजेसि, ॻाल्हि ठहंदी भाई? सतगुरु मुस्कुराए करे चवणु लॻा, अरे भाई तूं चए थो कोई फतेह हासिल न कई आहे, कोई अहिड़ो गुण न आहे, त पोइ नालो कीअं फतेह आहे? कोई त गुण हूंदो। मज़ाक में मुस्कुराए करे सतगुरनि चयो। हाणे ॾिसो सेवक जो भाव, हथ जोड़े चवणु लॻो, साईं बसि हिकिड़ो ई गुण आहे। चओ हरे राम। कहिड़ो कहिड़ो ॿुधाए भाई? चई मां तव्हांजे चरणनि ताणी पहुची वियो आहियां, बसि इहा ई मुंहिंजी सची फतेह आहे, तॾहिं मुंहिंजो नालो फतेह आहे। चओ हरे राम। बसि मां तव्हांजे चरणनि ताणी पहुची वियो आहियां। हाणे अॻिते मूंखे न ख़बर, मूंखे छा करिणो आहे छा न करिणो आहे, उहो तव्हां ॼाणो, अॻितां जो कमु तव्हांजो आहे। हिते पहुची वियुमि, मां संसार मां भटकियल आहियां, संसार जे इन विषय विकारनि मां बची करे, मोह माया मां बची करे तव्हांजे चरणनि ते अची वियो आहियां, इहा मुंहिंजे लाइ सभिनि खां वॾी फतेह आहे। चओ राम। इहो भाव ॿुधी करे त संत राजी थी विया। नासिर शाह हुननि जो नालो हुयो। चयो वाह भाई, तूं त दिलि गदगद करे छॾियो, हाणे तुंहिंजो नालो केवल फतेह न, असां पंहिंजो नालो बि तोखे ॾियूं था, अॼु खां तुंहिंजो नालो फतेह शाह। चओ हरे राम। वॾा दरवेश थिया इहे बि वरी पोइ अॻिते हुननि ख़ूब भक्ति कई। तो साई भगत जो तुद भावे, भाव अहिड़ो हुजे असांजो जेको सतगुरनि खे, प्रभु खे राजी करे। चओ राम। राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। जिस प्रभु राखे तिस नाही दुख, नाम जपत मन होवत सुख। नाम साईं शांति मिलंदी आहे साथ संगत जी। वरी बि तव्हां वीचार कजो, अनेक तव्हांखे भाव अर्थ मिलंदा, भक्ति मिलंदी, प्रभु कृपा कंदा, असां बि खूब भजन कयूं, भक्ति कयूं, भगवान जी शरण वठूं भाई। बोलो गुरु नानक देव की, बाबा आनंद राम साहिब की, बाबा भगत राम साहिब, श्री कृष्ण गोविंद। प्रभु परमात्मा जी अपार कृपा भाई, बाबा भगत राम साहिब जन जी अपार कृपा। कल असांजे भाउ दीपक, ध्रुव, दीपांशु, धीरवानी, तिन जो जन्मदिन हुयो भाई, उनखे आशीर्वाद ॾियो ताड़ियुनि सां। प्रभु परमात्मा जी खूब कृपा रहे, सदाई भक्ति ऐं खूब सेवा मिले, दरबार जी संगत जी, संतनि जी, यही प्रभु परमात्मा जे चरणनि में अरदास आहे। ऐं भाई जंहिं ॾींहुं असांजा भाउ दीपू अवतार वठी हिन धरती ते आया, त भाई उन ॾींहुं दरबार साहिब में सुखमनी साहिब आरंभ थी वियो। चओ हरे राम। आर्तवार जो ॾींहुं
बाबा भगत राम साहिब जन हे जेको नितनेम अॼु असां करे रहिया आहियूं सभु मिली करे हिते बाबा भगत राम साहिब जन हिते आरंभ करायो, भक्ति कराई, संगत खे नाम जपायो। हे सुखमनी साहिब जो नितनेम अॼु उनखे 27 साल पूरा थिया अथव भाई, उनजी बि तव्हांखे अनंत अनंत वाधायूं। चओ हरे राम। इहो जेको नितनेम आहे न, इहो बाबा जन ईअं सम्झो कि असां सभिनीनि ते विशेष कृपा करे ॾेई विया आहिनि, विशेष सेवादारनि ते। चओ हरे राम। संगत लाइ त 365 ॾींहं ते नितनेम हलनि था, पर जेके सेवादारी कमकार में बि व्यस्त हूंदा आहिनि, वधीक समय नथा कढी सघनि, आर्तवार जो छुटीअ जो ॾींहुं उन्हनि सत्संग भक्तीअ जो आरंभ कयो, सुबुह जो बि शाम जो बि। ही घटि में घटि हफ़्ते में हिकु ॾींहुं थोरो सो असां आलस छॾे करे पंहिंजे गुरू दर ते हाज़िरी लॻायूं, अची भक्ति कयूं, नितनेम करे वठूं। सुखमनी साहिब इहो नितनेम आहे। चओ हरे राम। है न, नितनेम सां उन्हनि जोड़ियो ताकि नेम कंदे 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 असांखे छा थी वञे, प्रेम थी वञे। चओ राम। त उन्हनि जी बलिहारी जिन सतगुरनि असांखे ॾाढी सरल भक्ति सेखारी, ॾाढा सहज उन्हनि इहे नितनेम, इहे सत्संग भक्ति जा ज्ञान उन्हनि असांखे ॾिना। अहिड़नि सतगुरनि खे असां बारंबार प्रणाम कयूं ऐं अरदास कयूं सॼी संगत जे लाइ कि जेके बि सुखमनी साहिब जो पाठ कनि था या जेके बि अची करे भक्ति निभाए था वञनि, सत्संग कथा कीर्तन कनि था, प्रभु उन्हनि जा सभु दुखड़ा दूर करे सभिनीनि ते पंहिंजी महर जी नज़र कनि। भगवान जंहिंजे मन में जेकी शुभ मनोकामना हुजे प्रभु सा उहे पूर्ण कनि, सभिनीनि खे भक्ति ॾियनि। बोलो वृंदावन बिहारी लाल की, बाबा भगत राम साहिब की।